अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ मोरो मां ख़बर शामिल कयूं था। अलाए रखियो अबरो जी मोरो बरसात दरसमी जंग बुरड़ा इताद जे अॻवान दरिया खान बुरड़ो पारां मोरो शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में कोरोना वायरस सबबि बेरोज़गार थियल ग़रीब मज़दूर पोरियत मुस्तक़ माण्हुनि खे घर घर ताईं राशन पहुचाइण ऐं उन्हनि जी भरपूर सहायता करणु शहर ऐं ॻोठनि जे भलाई बहितरी ऐं समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾियण ते यंग सिटीज़न्स अलायंस जे चेयरमैन एडवोकेट मोहम्मद साकिब कलोड़ो ऐं संदसि साथियुनि जे मान में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें जानी मोराई वकील हमेश गुल वकील तमीर मंगी अख्तर लेगारी वहीद रज़ाक मस्तोई माजिद मोराई किशन कुमार नज़ीर अहमद बुर्रो सनी कुमार ज़हीर सोलंगी वाजिद सोलंगी काज़ी आरफ ऐं ॿियनि शिरकत कई। एडवोकेट साकिब अली कलोड़ो समेत ॿियनि मौज़ शख़्सनि साहिब नौजवान ऐं दरस ॻोठ जे रहवासियुनि शिरकत कई। उन मौक़े ते नौजवान दाइम बुर्रो पारां आयल महिमाननि खे इंसान ज़ात जी ख़िदमत करण ते ख़ैराज तहसीन पेश कंदे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं टोपियूं तोहफ़े बि पेश कयूं हुयूं। उन मौक़े ते एडवोकेट साकिब अली कलोड़ो ख़िताब कंदे चयो त असां नौजवान दाइम बुर्रो जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे ॾिनल इंसान ज़ात जी ख़िदमत ते असांखे मान ॾिनो ऐं असांजे इंसान ज़ात जी ख़िदमत वारो अमल जारी रहंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।